अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु हिकु पाण अहिड़ो तेल तयारु कंदासीं जेको वारनि जो किरण जेको आहे, बालों का गिरना बिल्कुल बंद हो जाएगा और इंशाअल्लाह ताला बाल जो है वो मजबूत हो जाएंगे। तो आइए दोस्तों, वो रेसिपी जो है, वो नुस्खा जो है वो सीखते हैं और उसके अज्जा देखते हैं कि उसमें कौन कौन से अज्जा शामिल होते हैं। आ जाए। दोस्तों, हिन नुस्खे में सब खां पहिरें ही तव्हां ॾिसो, ही गंधक आमला सार उनजो पाउडर ठहियल आहे। गंधक आमला सार जो ही पाउडर आहे। हाणे इहो पाउडर जेको आहे पाण हिन ख़ाली जेका आहे शीशी में, ख़ाली हिन में पाण विझंदासीं। दोस्तों, हिन जो मिक़दार आहे 50 ग्राम। ही गंधक आमला सार पाण हिन में ऐड कई आहे 50 ग्राम। ही हिन में पाण विझी छॾीसीं गंधक आमला सार 50 ग्राम। उनखां बाद पाण हिन में चंबेली जो तेल, चंबेली का ऑयल जो है, चंबेली का, ये हम इसमें डालेंगे। पच्चीस से 30 ग्राम। ये हमने इसमें ऐड कर दिया 25 से 30 ग्राम। चंबेली का ऑयल। उसके बाद हम इसमें डालेंगे तारा मीरा का ऑयल तारा मीरा। ये भी हम इसमें ऐड करेंगे 25 से 30 ग्राम। हमने इसमें तारा मीरा का भी ऑयल जो है वो ऐड कर दिया। अब हमने इसमें डालना है रोगन जैतून। ये हमने डालना है इसमें 100 ग्राम। इसमें सील लगी हुई है बड़ी मजबूत सी। ये कोई भी, किसी भी कंपनी के आप ले सकते हैं। मैंने तो ये लिए हुए हैं नफीस। तो ये है 100 ग्राम। ये भी हमने इसमें ऐड करना है। ये हमने इसमें तीनों ऑयल जो है वो ऐड कर दिए। अब ये, इसको हमने ढक्कन से बंद किया। ये ऑयल तैयार हो गया। अब इसको हम ऐसे हिलाएंगे। अब हमने इसको हिला के जब देखेंगे कि जॾहिं असां ॾिसंदासीं त हिन जो तरो जेको आहे बिल्कुलु ख़ाली थी वियो आहे ऐं हिन में गंधक आमला सार ॼमियल न आहे, हिन में मिक्स थी वियो आहे, पोइ हिन खे पाण अप्लाई कंदासीं। हीअं खोले करे, हीअं वारनि खे पाण राति जो हणी करे वरी माण्हू सुम्ही रहे, सुबुह जो वरी तड़ करे छॾे। त ही ऑयल जेको आहे वॾनि बुज़ुर्गनि जो आहे ऐं जेको आहे उन्हनि जे
जेको आहे हिकिड़ो तोहफ़ो उन्हनि जो ॾिनल आहे अवाम उन्नास खे, जंहिंजे लाइ अॼु सोचियोसीं त अवां सां बि इहो शेयर कयूं। ऐं हीउ ऑइल जेको आहे वारनि जे लाइ तमामु बहितरीनु आहे। वार जेके आहिनि उहे घाटा बि थींदा ऐं उहे मज़बूत बि थींदा ऐं वारनि जो किरण जेको आहे उहो बिल्कुलु बंदि थी वेंदो। सो दोस्तो, पंहिंजे भाउ खे इजाज़त ॾींदा मोहम्मद असलम खे, ऐं हिन वीडियो खे जेको आहे वधि में वधि शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल सिंध रंग खे वधि में वधि लाइक ऐं शेयर कंदा। कमेंट में ज़रूरु जेको आहे हीउ जॾहिं तेल इस्तेमालु कयो त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।